अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन 2024 हली रही आहे ऐं तइलीमी साल 2024 जे लाइ बीएस थर्ड ईयर ऐं बैचलर्स डिग्री प्रोग्राम में एडमिशन अनाउंस कयूं वियूं, जंहिंजी लास्ट डेट 4 अक्टूबर 2023 रखी वई हुई। उहा हाणे वधाए करे 6 अक्टूबर 2023 रखी वई आहे। उहे कैंडिडेट्स जेके कंहिं वजह जे करे पंहिंजो फॉर्म फिल न करे सघिया आहिनि, उन्हनि जे लाइ बेस्ट अपॉर्चुनिटी आहे हू पंहिंजो फॉर्म 6 अक्टूबर ताईं फिल करे सघनि था। या उहे कैंडिडेट्स जिनके कंहिं मजबूरी जे करे रहिजी विया हुआ ऐं उहो पंहिंजो फॉर्म फिल न करे सघिया आहिनि, उहे 6 अक्टूबर 2023 ताईं सिंध यूनिवर्सिटी जो ऑनलाइन एडमिशन फॉर्म फिल करे सघनि। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां तइलीमी साल 2024 जे लाइ एडमिशन्स में 2 ॾींहंनि जी बात कई वई आहे, जेका लास्ट डेट 4 अक्टूबर हुई, उनखे वधाए करे 6 अक्टूबर रखियो वियो आहे। त इन अपॉर्चुनिटी मां घणे खां घणा कैंडिडेट्स फ़ाइदो हासिल करे ऐं ऑनलाइन अप्लाई करे छॾनि त जीअं उन्हनि खे तइलीमी साल 2024 में एडमिशन मिली सघे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।